नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी इमरान ख़ान हुकूमत जी ॿी अहम विकेट किराए छॾी आहे। बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक जे भाउ लियाकत खटक पारां पुटनि ऐं हामिद समेत पीपी में शमूलियत जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। आगाह कई पियावान खे पीपल्स पार्टी इमरान ख़ान हुकूमत जी ॿी अहम विकेट किराए छॾी आहे। बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक जे भाउ लियाकत खटक पारां पुटनि ऐं हामिद समेत पीपी में शमूलियत जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ऐलान बिलावल भुट्टो जे नौशेरा जे दौरे दौरान जलसे में कयो वेंदो। इमरान ख़ान जी हुकूमत जा पीर कमज़ोर थींदे ई संदसि साथियुनि खांइसि राहूं धार कंदे बैकअप प्लान शुरू करे छॾियो आहे। बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक जो भाउ लियाकत खटक पारां पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो वियो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नौशेरा जे दौरे ऐं जलसे दौरान लियाकत खटक पारां पीपी में शमूलियत जो ऐलान कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। पीपल्स पार्टी इमरान ख़ान हुकूमत जी ॿी अहम विकेट किराए छॾी आहे। बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक जे भाउ लियाकत खटक पारां पुटनि ऐं हामिद समेत पीपी में शमूलियत जो फ़ैसिलो कयो वियो आहे।